بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا وحبيبنا محمد وآله. جيد دوستن خبر هي أسان برنامج जेको आहे जेको तअम्मुलात القرآنية هي 118 हिसो आहे ऐं असां हिन आयतुनि हिकिड़ी या ॿ आयतुनि वठी उन मां तर्जुमो कयूं था, उन मां फ़ाइदो वठूं था, उन मां इब्रा व इज़ा वठूं था। छो अॼु छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे क़ुर में जिथे किथे चए थो, हर जगह ते चए थो त क़ुर खे पढ़ो ऐं सम्झो। चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, छा क़ुर खे छो नथा पढ़नि, छो नथा सम्झनि, छो नथा हुन मां इबरत वठनि, छा हिननि जे दिलनि ते ताला लॻी आहिनि? हा, असांजा दिलुनि ते ताला लॻी आहिनि, तंहिंजे करे असीं पढ़ूं था, सम्झूं कोन था। जे असीं पढ़ूं था, दौर कयूं था त उन्हनि जी माना ख़बर कान्हे। तंहिंजे करे अॼु इंशा अल्लाह अञा बि सूरत अल-क़ियामा में आहियूं, अञा सूरत अल-क़ियामा में उन आयतुनि मां फ़ाइदो बि था वठूं, जिथे अल्लाह ताला क़ुर में चए थो 25 आयत में चए थो कल्ला इज़ा बलगत तराक़। इंसान जो जॾहिं मौत थो अचे ऐं साह निकिरण जो टाइम थो अचे त पेरनि खां शुरू थींदो आहे, जीअं हदीसुनि में सही अचे थो त पेरनि खां वठी अचे थो, ऐं क़ुर में बि इन जो ज़िक्र आहे त जेॾीमहिल अचे तराक़ी चवंदा आहिनि सीने जी पछाड़ी जेके रगूं लहंदियूं मुंडीअ ॾांहुं, उन ओसि ताईं जेॾीमहिल मौत पहुचंदो न, पोइ माण्हू भॼ भॼा कंदा, यार वारो कयो हमराह खे पहुचो, हमराह थो वञे हथनि मां। ऐं हिन खे कुझु डॉक्टर को माण्हू वठी अचो, को पढ़ेसि, को कीअं, ओॾीमहिल भॼ भॼा कंदा। कल्ला इज़ा बलगत तराक़, जेॾीमहिल अल्लाह साईं चए थो हा कल्ला जो लफ़्ज़ हाणे ख़तमु, हाणे कमु लहण वारो आहे। कल्ला इज़ा बलगत तराक़, इंसान जो जॾहिं साह अचे सीने ते अचे पहुतो आहे, हाणे हुनजे सीने मां आवाज़ु निकिरंदो आहे जीअं पाणी फासंदो आहे निड़ीअ में, ईअं कल्ला इज़ा बलगत तराक़। उन खां पोइ चए थो वक़ील मन राक़, माण्हू चवंदा भाउ जल्दी को डॉक्टर सुठो वठी अचो, को हकीम वठी अचो, को राक़ी वठी अचो, को क़ुर पढ़ण वारो वठी अचो, इन खे वठी अचो त हिन ते पढ़े, छा हमराह थो हथनि मां वञे। वक़ील मन राक़, आहे को पढ़ण वारो, वज़न्न अन्नहुल फ़िराक़, हाणे इंसान जेको पाण सोचींदो त हाणे मूंखे हिन दुनिया मां वञिणो आहे, पक थी हुनखे। वज़न्न अन्नहुल फ़िराक़, वज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़त साक़ बिसाक़, टंगूं ॾिसंदो इंसान जो मरंदो आहे त उन टंगुनि खे गॾाए ऐं ॿधी छॾींदा आहिनि। हाणे टंग में मिलाए ऐं हुनजो साह दुनिया मां निकिरी वियो। इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक़, किथे बि हंधे हिन दुनिया मां हींअर तुंहिंजो दुनिया मां साह निकिरी वियो, हाणे किथे तोखे बीहणो आहे, किथे बीहणो आहे? अल्लाह जे अॻियां, अल्लाह जल जालहू जे अॻियां इंसान बीही सघंदो। हिन ख़ालिक मालिक जेको असांखे हर शइ खां वधीक जेके घुरूस था उन खां वधीक बि थो ॾिए, हर शइ असांजो यकीन आहे त अल्लाह ताला असांखे हीअ शइ ॾींदो, उन खां वधीक अल्लाह ताला असांखे बि थो ॾिए। असीं त बि न फ़रमान आहियूं, अल्लाह जो चवणु कोन था कयूं, अल्लाह जे चवण ते कोन था अचूं, निमाज़ ते टेम ते कोन था वञूं, ॿिया अमल त परे, अल्लाह जो ज़िक्र कोन था कयूं, अल्लाह जा गुनाह बि था कयूं, उन जे अॻियां हींअर हाणे बीहणो त इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक़। हाणे केॾे हलंदासीं? मौत त अची वियो, सभी मख़लूक गॾु थी, पर हाणे केॾे हलंदासीं? इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक़, अल्लाह जे हलणो आहे, अल्लाह जे अॻियां बीहणो आहे। उते हर नंढी वॾी ॻाल्हि उघाड़ी थींदी, जिथे हिते असां दुनिया में केतिरा बि पंहिंजा ॾोह लिकायूं था, पंहिंजा ऐब लिकायूं था, पंहिंजा जेके गुनाह न सग़ीरा कबीरा लिकायूं था। अल्लाह असांखे ताक़त ॾिए थो त तव्हां लिकायो भली, पर उते त सभु शइ ज़ाहिर थींदी। इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक़, इते हाणे छा लिकाईंदे, केॾे वेंदे, हाणे छा कंदे? कल्ला इज़ा बलगत तराक़, जेॾीमहिल इंसान खे अचे सीने ताईं थो पहुचे, पोइ माइट मिट भॼ भॼा कनिसि था त भाई इलाज करायो, हमराह थो वञे, पर हाणे हमराह जो टाइम पूरो थी वियो, जो इंसान जो टाइम पूरो थो थिए, टाइम ख़तमु थो थिए, मौत वेझे थो अचे, त पोइ इंसान छा कंदो? इहा जेके आयत अल्लाह ताला असांखे ॿुधाए थो त इहो टाइम यकीन कयो, तोखे मूंखे नंढे वॾे खे, हर प्यारे खे, औलाद खे, माउ खे, पीउ खे,
घर वारी खे केर बि तोखे तुंहिंजी ज़िंदगी में प्यारो हूंदो, इहो टाइम उन जो ईंदो। उन टाइम में इंसान छा करे सघंदो? कुझु बि कोन, तस्लीम करिणो उनखे। छो? अलाह जो मुक़ररु शइ आहे। मौत जन्म आयो इन जे करे कल्ला इज़ा बलगत तराक़ वक़ील मन राक़ वज़न्न अन्नहु अलफ़िराक़। ओॾीमहिल उन्हनि खे पक थी त हाणे इंसान खे त हाणे मूंखे हिन दुनिया में नाहे रहणो, मुंहिंजो टाइम पूरो थी वियो। साह सीने ते पेरनि खां अचे निकितो आहे, पेर ठरी विया, हाणे पेर ठरी विया, हाणे अचे सीने ते साह पहुतो आहे, अखियूं खुलियूं पियूं हूंदियूं, इंसान जे वात मां आवाज़ु पियो ईंदो जीअं न पाणी को गले में फासंदो आहे। वज़न्न अन्नहु अलफ़िराक़, अलाह से क़ुरान में चए थो त हुनखे पक थी त हाणे फ़िराक़ आहे हिन दुनिया खां, हाणे अहल औलाद खे छॾींदुसि, हाणे पंहिंजे औलाद खे वरी न ॾिसंदुसि, हाणे मां पंहिंजे न्याणनि खे वरी हथु कोन लाहे सघंदुसि, हाणे मां पंहिंजे मिल्कियत खे छॾे थो वञा, मां पंहिंजे बंगलनि खे छॾे थो वञा, मां पंहिंजे सॼी दुनिया खे छॾे थो वञा, मां पंहिंजे माल मिल्कियत ॿनियूं जेके ठाहियमि सभु छॾे थो वञा। हाणे हुनखे पक थींदी वज़न्न अन्नहु अलफ़िराक़, उनखे पक थी त हाणे मूंखे हिन दुनिया खे छॾिणो आहे। वल्तफ़त साक़ बिसाक़, माल जेके माण्हू चवंदा हुआ हिन जे टंगूं वेझे कयो, ख़तमु थी वियो, हमरा मरी वियो, इला रब्बिक यौमइज़िनिल मसाक़, वरी मोटे थी ॻाल्हि मईत ॾे त हाणे उहो सोचींदो मां त मरी वियुसि, हाणे केॾे वेंदुसि, हाणे छा कयां, हाणे कंहिंसां मिलणो आहे, हाणे कंहिंसां ॻाल्हाइणो आहे, हाणे कंहिंसां कुझु कोन्हे करिणो, हाणे तोखे अलाह जे अॻियां हिसाब जे लाइ बीहणो आहे। जे अमल सालिह कयो अथई त पोइ ख़ुशी ख़ुशी अथई, जन्नत जा बाग़ बाग़ीचा अथई, हूर अलईन अथई, मलाइक भला मञंदे, भले सुठे मुंहं सां ईंदई तोसां वेहंदा अचे, चवंदे ओ अलाह जा बाना न ॾिज, असां दुनिया में तुंहिंजे औलाद जी बि हिफ़ाज़त कंदासीं ऐं तोसां बि गॾु हूंदासीं, न छॾींदासीं तोखे जेसिताईं तोखे जन्नत जे दरवाज़े खां अंदरि टुपाए पोइ तोखे छॾींदासीं। सुठे मुंहंनि जा, सुठी ख़ुशबू उन्हनि में हूंदा, सुहिणा हसीन हूंदा, तोसां अचे क़बर में वेहंदा, जिथे किथे तोसां गॾु हूंदा, उनखे चवंदा तूं ड्रिज न, तूं धड़क न, असीं तोसां आहियूं, असां तो ॾिसंदासीं तूं अमल कहिड़ो कंदे। पर ॾिसो न जेको इंसान गुनाहगार आहे उहो छा, उन सां छा हशर थींदो, उन सां किना मलाइका ईंदा, किने मुंहं जा, किनी शकिल जी, किनी धप जी, उन सां बदबू हूंदी उन्हनि में, त उहे अचे भरिसां हलंदसि, चवंदसि तरस हाणे जेको तोसां हशर थींदो, हाणे आयो आहीं पूरे टाइम ते, हाणे छॾे आई दुनिया में, हाणे छॾे आई पंहिंजी जेकी ते लय कंदे दुनिया में, उते वॾाई कंदे ग़रीबनि ते, मिसकीननि ते तूं वॾाई कंदे, तूं उन्हनि खे उन्हनि जो हक़ु खाईंदो, तूं पंहिंजे पाण खे ज़ोर सम्झंदे, ताक़त सम्झंदे, हाणे सोगो ई हाणे तोखे न छॾींदासीं, न क़बर में छॾींदासीं, तोखे अज़ाब ॾींदासीं, तोखे नांग विछूं विछाए ॾींदासीं, तोखे हेठां टांडा विछाए ॾींदासीं ऐं दरी दोज़ख जी खोले ॾींदासीं, जेसिताईं तूं दोज़ख में अंदरि घिड़ी, तोखे न छॾींदासीं, तोसां जेको हशर कंदासीं। इहे पिया चवंदा हलंदसि। त इन जे करे काफ़ी मईतनि जो तव्हां ॾिसंदो न त मुंहुं हौसले टाइम में या दफ़न टाइम में या माइट जन्म खणी वेंदा आहिनि मईत खे ॾिसणु, त ॾिसंदा त हुनजो मुंहुं कारो थी थो वञे, जान कारी थी वञे। इहो छाजे लाइ भाइरो? इहो इन जे करे छो जो हुनखे हींअर पंहिंजा अमल ज़ाहिर थिया, मलाइका ॾिठईं त ही दोज़ख जा मलाइका आहिनि, अज़ाब जा मलाइका आहिनि, पोइ हुनखे एॾो डपु थींदो जो हुनजी जान कारी थींदी वेंदी। के मईत असां ख़ुदि अखियुनि सां ॾिठा त असीं ॾिसूं पिया त ही त रंग हिन जो अछो सॼो कारो थी वियो। छाजे लाइ? गुनाह पंहिंजा यादि आई, बिदअतूं पंहिंजो यादि आयुसि, शिरक पंहिंजो यादि आयुसि, क़बरुनि ॾे वञणु हिन यादि आयो। सभु इहे मलाइका हुनखे ॾेखारींदा पंहिंजे अॻियां, जीअं न फिल्म अॻियां बि थी हले ईअं, चवंदसि हाणे तोसां हिसाबु कयो, जेको तो बिदअत दुनिया में कई, जेके माण्हुनि सां तूं लड़ंदे त तौहीद न आहे ऐं असां तौहीद ते हूं ऐं पाण बिदअत ऐं शिरक ते हूंदो हो, इहे गुनाह ॾिसंदो इंसान जो मुंहुं कारो थी वेंदो। ऐं उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त उहो चवंदो वैहा ऐन तज़हबून बिहा, मां उते दाऊं कंदो मां मरी वियुसि, मूंखे केॾे था वठी वञो, मूंखे केॾे था खणी वञो। जनाज़ो कुल्हनि ते हूंदो, ॻरो थी वेंदो, खॼण खां वॾो थी वेंदो ऐं दाहूं कंदो त मूंखे केॾे था खणी वञो, मूंखे केॾे था खणी वञो। इहो हुनजी दाह हूंदी। पर जेके भलारो हूंदो, अलाह जो बंदो हूंदो, फ़र्ज़ पढ़ंदो हूंदो, निमाज़ पढ़ंदो हूंदो, त उहो हुनजो जनाज़ो सफ़ा हलकड़ो थी वेंदो, सफ़ा हुन में वज़न ई कोन थींदो
ऐं तकिड़ो जनाज़ो भॼंदो, छो जो उहो ख़ुशी में हूंदो, हुनजो मुंहुं रोशनी थी वेंदी, ॾिसंदो त मुस्कुराईंदो खिलंदो, ऐं हू मलाइको भरिसां हूंदसि, उनखे बिशारत पिया ॾींदा त हाणे तुंहिंखे का बि तोखे परेशानी न आहे, दुनिया में तोखे बीमारी हुई, दवा खाईंदे सूर थींदा ई जान में, इहे सभु ख़तमु, सभु शइ ख़तमु, हाणे अलाह जेको करीम आहे उन ॾे हलणो आहे, हाणे तोखे जन्नत ॾे हलणो आहे। हाणे इहो पोइ इंसान जो मुंहुं ख़ुशी सां हूंदो, खिलंदो हूंदो, मुस्कुराईंदो हूंदो, ऐं वज़न जो हुनजी हल्की थी वेंदी, ॾिसंदे त ॼण की जवानी मोटी आयसि। ऐं उनखे मलाइका जन मां इहे बिशारतूं ॾींदा त हू चवंदो त जल्दी कयो, मूंखे कब्रिस्तान जल्दी वठी मूंखे छॾियो जान, हिन दुनिया मां मूंखे निकिरणो आहे, मूंखे आख़िरत ॾे वञिणो आहे, जंहिंजे लाइ असीं सॼी इहा तकलीफ़ कई, ऐं उन अलाह खे राज़ी करण जे लाइ मूंखे ओॾे जल्दी पहुचायो। अज्जिलू बि नबी करीम फरमाए थो हदीस में त मलाइका बरसां हूंदसि पाण ईअं चवंदो, मूंखे जल्दी पहुचायो कब्रिस्तान, मूंखे जल्दी दफ़नायो, मूंखे पंहिंजे घर वञिणो आहे, मुंहिंजे असुलु पंहिंजे अलाह ॾे वञिणो आहे। इहा हूंदी इंसान जी ख़ुशी जी जॻह। अलाह ताला असांखे तव्हांखे सभिनी खे इहा ई नसीब करे। दोस्तो, असांखे अलाह जो ख़ौफ़ दिलि में रखिणो आहे। इहो उमर आहे, ॾिसो पंहिंजे दोस्तनि सां वेठो आहे, हिकिड़ो दफ़ो उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु वेठो पंहिंजे दोस्तनि सां, उन्हनि खे चईं, कसम खणी चईं क़यामत जे ॾींहुं जिन मलाइकनि सॾु कया त सभई माण्हू जन्नत ॾे वेंदा, पर हिकिड़ो जन्नत ॾे न वेंदो, त मां डिॼां थो मतां मां उमर हुजां। सो उमर डिॼे थो त मतां इहो माण्हू हुयो जेको हिकिड़ो जन्नत ॾे न वेंदो, मतां उहो पाण हुजे, एॾो ख़ौफ़ दिलि में। वरी चईं त ॾिसो न, जिन क़यामत ॾींहुं सॾु थियो त अय्युहन्नास इन्नकुम दाखिलून अन्नार, माण्हू सभई दोज़ख ॾे वेंदा, लरजौत अन अकून अना इन्नकुम दाखिलून अन्नार, जिन सॾु थियो त सभई माण्हू दोज़ख ॾे वेंदा, हिकिड़ो ई बचंदो त मां अलाह में आसिरो रखां थो त उहो मां हुजां। एतिरो ख़ौफ़ बि हुजे ऐं रजा बि हुजे, इंसान खे ख़ौफ़ बि हुजे ऐं अलाह ते एतिमाद बि हुजे, अलाह में आसिरो बि हुजे। त ॾिसो उमर चए थो त जे सॾु थियो त सभई माण्हू जन्नत ॾे वेंदा, हिकिड़ो न, त डिॼंदो त मथां मां न, मुंहिंजो नालो न अचे। ऐं जे सॾु थियो त सभई माण्हू दोज़ख ॾे वेंदा, पर हिकिड़ो बचंदो, त चवां थो त मां अलाह करे उहो मां हुजां बचण वारो। असांखे बि इहो दिलि में इहो असांखे अलाह ते बि यकीन हुजे त अलाह असांखे बचाईंदो, ऐं डपु बि हुजे त मथां असांखे अलाह साईं जन्नत में दाख़िल न करे। अलाह ताला असांखे तव्हांखे हिदायत ॾिए, तौफ़ीक़ ॾिए, इल्म सालिह ॾिए, अमल सालिह ॾिए, तौहीद सेखारे, हक़ ॾेखारे, ऐं एॾी असांखे हिमत ॾिए जो हक़ ते बि हलूं। هذا والله أعلم صلى الله على سيدنا محمد.